जेका भी आहे उहा ई उन्हें के छा है अब्बा? हाँ मां उन जो संग खपे न बस रे रे वे उन्हें के राजी कर चइबो त चइनी कुंडन ते नजर अथई अब्बा। अमा अगर पुट के जो आया रानी रहमत जो अम्मा के जो मनी थी अब्बा चवन था पिया अरड़े ग्रेड जी ताकत रियाणिया अमा वो अरड़े ग्रेड जी आहे त मां भी 20 ग्रेड जो बोपो आया फुलक मशाऊ अब्बा रखी रखी इन्हें जो ख्याल किया आई अमा पघार से वडी परणो वो मासे तो पघार पांजी असली ढोरी लगी वेंदी डोकड़ में यू वेंदी सांस वसों कोन घटाइंदस मानू भली चवन जहमत पर आया रहमत अबे के चवा अया अमा ये शरीफ ने एक विख भी घर का बाहर निकले तो मुखे बुधाए जाए निकरी भी त दिसे ट्रड़काया से दोडा मानू भली चवन जहमत पर आया रहमत अबे के चवा मुझी मोहब्बत ट्रे में वाली है बिन सालों के कर्ज पे लाख वाह वाह सुबैला नाश्तो न करनी है जा पुत्र मूड ना है अबू बाबा नाश्तो तो जरूरत होंदो हां जरूरत ला को मुठान होंदो आ जरूरत पई तो हॉस्पिटल में घुराए खाई वठंदस चागाला जुमाला बाबा दा नाराज है नाराज छो थी न सबू ऑफिस लाइ देर पई थे ऐं तव्हां जे लाइ पघार बि त वठी अचणी आहे न ठीक है घर में सुधो कोनी को पिया जल्दी अच जा पघार वठी शरीफा शराफत जो वक्त ना है हाँ चुप रहंदे त चिपारजी जी था जी वेंदी हिन घर खां ॿुढी रहमत खां बदले जो सोच हाँ नुकलाना अजाई आहे नुकलाना जो वक्त ना है सोच शरीफा सोच छा गाला भाई सुबह होंदे भी तुझे मुंह ते मंझंदि थी नजर अचे भला ओटार आहिनि छा न कुबरा ओटार वरी कहिड़ा भाई तोसां थियल कहर जो दुख मूंखे बि आहे या तो गुबार लॻो बीठो आहे ॼण काई तूं ई ताईं आधार न त घुट जी घोट जी मरी वञा हा भाई असां औरतुनि जे मुक़दर में इहो छो मर्दन जो ठाहियल आहे मुक़दर कुबरा सच थी चवीं भाई हाँ तू पाण खे ॾिस हिकिड़े पासे न मासूमड़ीअ सां मंगियल ऐं ॿिए पासे वरी भाणे ॾेई थो न पोड़े खक इब्राहिम खे भाई तू सही थी चईं रात मूंखे सहाईंदे ॿुढे ईअं चयो छा चईं त चए पियो त कुबरा जो संगरीन से इब्राहिम खे ऐं आऊं पण बिस डॉक्टरियाणी शुमाइला ऐं तूं थींदी हुनजी नौकरियाणी पोइ तो छा चएसि भाई मां त ॻाल्हायांसि बि कोन पंहिंजे मुंहुं पे बकियईं ऐं मां चवांसि बि छा तूं माठ में ई चढ़ी वेंदी ॾक ते मां पंहिंजो वात छो विञायां भाई मां ख़ुदकशी कंदसि न बाहि में सड़ंदसि ऐं न ई पाणीअ में बुॾंदसि हा भाई इन खख पोड़े सां या इन मासूम ॿारड़े सां लाउ लहण खां त चङो आहे त मां मौत सां लाउ लहां तोखे करण बि ईअं घुर्जे या मरण या वरी घर छॾणु घुर्जे भाई मां कंदसि बि ईअं ई इहे कयो हा त मूं वटि बचे छा हा ॿुधायो इहो त ख़ुदा वारनि मूंखे जाॻायो न त तव्हीं मुंहिंजो त अछो मुंहुं करे वञो हा ॿुधायो ईअं थिए हा न ॿियो वरी छा कयूं आहे मां अरे हिन ॻोठ में हलण घुमण जहिड़ी रहा आऊं जीअं न तव्हीं कंध हेठि कयो वेठियूं आहियो ती मुंहिंजूं अखियूं बि हीअं लीज़न लॻी पयूं हुजनि अम्मा हाणे बस बि कर भला तूं बस कर वात न खोल रहे हाणे मुंहिंजो जहिड़ी धूड़ तेड़ी छाहीं अरे इहो सोचींदे तव्हां ॿिन्हिनि खे मौत न थिए आयो मौत अम्मा मौत बि त नथो अचे न मौत नथो अचे अरे फाहो खाओ फाहो ठाहे ॾे फाहो अम्मा अथई न रहो विझ पंहिंजी ॻिचीअ में ऐं ॾे पंहिंजो पाण खे गोगो अरे घर खां निकिरण खां त सुठो आहे पंहिंजो पाण खे गोगो ॾेई मारे छॾ घर में अम्मा हाणे बस बि कर भला बस कयां अरे अंदर थो कुरे मुंहिंजो अंदर थो कुरे जेकॾहिं सुॼाग थी राति चौकी न ॾियां त ही त मूंसां ऋण करे वञो आहे
अम्मा ॿी कहिड़ी वाह बची आहे मुंहिंजे लाइ? चइनि त हाणे मूंसां वधीक न ॻाल्हायो, चुप करे वियो था। वधीक तूं ॻाल्हाए मूंसां, अंदर साड़े छॾियो अथव मुंहिंजो। PSO high-tech family of cards. PSO prepaid cards. अब लंबे मां बैराम खान। अचो बाबा जी निकाह है, निकाह जो ॿुधाइण आया आहिनि। निकाह? हाँ साईं, भले पर वेहो त हाँ बस पोइ कुछ देर खां बचूंदा पिया। ठीकु आहे साईं, अची पंहिंजी अमानत वठी वञो। बस पोइ तयारु रहिजो, पोइ असां देर खां बचूंदा पिया। असां तयारु आहियूं साईं। साइंसी कटियूं था, FIR फरियादनि जे अचण ऐं उन जो बयान ॾियण खां पोइ कटींदासीं। फरियादनि नाम बंदि आहे सचो साहब, न सिर्फ़ बंदि आहे बल्कि उन जे मथां तशद्दुद बि थी रहियो आहे। साईं तव्हां आहियो स्कूल टीचर ऐं पढ़ाइण जी आदत तव्हां खां वेंदी कोन। मक़सद इहो त FIR कटण लाइ जेके कानूनी तक़ाज़ाऊं आहिनि उहे त पूरियूं करणियूं पवंदियूं न। त साईं तक़ाज़ाऊं पूरियूं कयो न। त आयो न शाहिद ऐं फरियादी, कानूनी तक़ाज़ाऊं तव्हांखे पूरियूं करणियूं। मूंखे? जी अव्हां खे। FIR असांखे कटणी आहे। सचो साहब, फरियादनि घर में बंदि हूंदी ऐं मथे तशद्दुद थींदो हुजे त पोइ फरियादनि कीअं ईंदी ऐं शाहिदूं किथां आणींदासीं? इन लाइ त NC जी ॻाल्हि कयूं त जीअं मुल्ज़िम ते कदम खणी सघिजे त हर ॻाल्हि पोइ आसान थी पवंदी। ठीकु आहे सचो साहब, जीअं मुनासिब सम्झो पोइ मां हलां थो। ओके मास्टर साहब। साईं एक्शन फौरन खणणु खपे। तव्हां फिक्र न कयो साईं, फ़क़ीर फंदे में हूंदो। चऊं साईं, पोइ हाणे मां हलां थो। महिरबानी। मौलवी साहब बाबा घोट मुबारक हुजनि। बाबा मुबारक। खैर मुबारक पुत्र, तव्हांखे मुबारक हुजे। घोट मुबारक। खैर मुबारक। खैर मुबारक अथई, दुआ कर मन मूंखे बि का मुबारक मिले। खैर मुबारक जमादार इब्राहिम, खैर मुबारक। ॿुधार साईं, बाबा हींअर कुंवार खे घुरायो त असां रवाना थियूं। बाबा कुंवार खे वठी अचो, भला असां रवाना थियूं। जी साईं। देर थी अचो। चङो हाणे छंडियो इहो रोअण पिटण, वठी ले ज़मा।
बुखार तमाम घट है वरी भी तां की दवा लिखी थी ये बाहर वनी जावेद खाओ ठीक है मैडम बाहर बियो हार मां वञा थो मुझी गाल तो जावे छा बुधा मैडम अच्छा बे मां तो की पंहिंजी मजबूरी बुधाया थी प्लीज जावे बे तू इतरो पको छो थी विया जावे मुखा पा खता थी वई आहे न मैडम कोई छो एड़ो रुखो थी वियो आहे मां इंदा तव्हांजे घर न ईंदम छो ॾिसो न मैडम जॾहिं अचां थो तॾहिं बेइज्जती थी थिए कोई न अच मुझे घर मां तुझे घर हली ईंदसि मुंहिंजे घर हाँ तू जिते चवंदे मां हली ईंदसि न मैडम प्लीज मुंहिंजी पछड़ छॾियो कीअं छॾियां जावेद अटकियल अखि फाथल दिल कीअं पलियां तव्हां को ॿियो तलाश कयो माण्हू खोड़ है दुनिया में बराबर जावेद दुनिया सॼी माण्हुनि सां भरी पई आहे पर दिल जो राज़दान त हिकु ई हूंदो आहे न वधीक त न त उहो हिकु राज़दान मां ई छो को ॿियो त थी सघे थो तूं सां बेसमक जुड़ियल नातो हाणे ॿिए कंहिंसां कीअं जुड़ी सघंदो जीअं मूंसां जुड़ियो मैडम ईअं ई न जावेद मुश्किल आहे प्लीज मैडम मूंखे पंहिंजी ज़िंदगी ॾाढी प्यारी आहे तुंहिंजी ज़िंदगी मुंहिंजी ज़िंदगी आहे त मूंखे प्यारी न हूंदी पर मैडम मां तव्हांजे घर ईंदे हाणे ख़ौफ़ थो महसूस कयां पंहिंजो घर ॾेखार जावेद मां उते हली ईंदसि मां यतीम राह अस्पताल जे मिलियल घर में दोस्तनि सां घर आहे ई कोन त मां ॾेखारींदुसि किथां त पोइ पंहिंजो घर वठ घर वठां मां ॾींदसि तोखे पैसा 10 एडवांस पघारूं मिलनि पियूं से खणी वञी घर वठी सघिजे थो मैडम प्लीज जावेद सोच ठीकु आहे मैडम मां सोचींदुसि हाणे मां हलां थो बख़्श थी मिलियो आहे सो बचे छल 7 सालनि जो थियो आहे हाणे असांजी अमानत असांखे मोटाए ॾे छो न अदी तॾहिं त मां पाण तो वटि हली आई हुअसि तो यादि ॾियारियो सो अची वियसि जीअं शाल अॼु नंढो सुभाणे वॾो अची लाइक़ु थींदो पर अदी वाइदो त यादि अथई न बनी लिखी ॾियण वारो न हा हा उहो यादि आहे भेण रहमत बनी अॼु बि कुबरा जी त सुभाणे बि कुबरा भेण इहो त सही आहे पर तूं बि पक ॼाण अॼु बि कुबरा तुंहिंजी त सुभाणे बि तुंहिंजी अमानत आहे चाची अयो मां ख़ुशि त आहीं न ठीकु आहे तूं ख़ुशि आहीं चाची कुबरा खां त पुछो हा हा चई चाती पई
छा पुछूं न्याणीअ खां? चाची कोई बि पसंदि नापसंदि त पुछणु घुरिजे न। माई हाणे छॾ खणी गिंदो पसंदि नापसंदि अॻियां रस्ते में रोलो विछण तूं तो छा वियो? हल तूं भली चवनि सहमत पर अञा रहमत अदी मुरादीअ खे चवां। हा अदी रहमत शरीफा जे वारनि खे छा थियो आहे? फेशियल कयो अथसि या मंडम थी थिए? न कोड़ीअ थी कॾहिं मंडम थी बेचारीअ खे वार चरियो थियो आहे। ॿुधायो माए अम्मा माई आस वारो रिश्तो कोन कंदी माए। हा हा चए छा थी पई? अरे तूं का मूंखां वॾी आहीं छा? मां आहियां तूं असांखे क़बूल आहे रिश्तो कंदासीं। हलो हाणे तो मां चवनि रहमत पर आहियां रहमत अदी मुरादीअ खे चवां। अदी मींहुं बि हाणे लहण वारो थिए अदी त हली अंदरि वेहो। आऊं हाणे वञाई थी घर न कीअं वेंदी अदी हेॾे मींहं में तोखे मां कीअं चढ़ींदसि चढ़ी थी अचां? चई त सची पई मींहुं त आहे। उथी उथी त अंदरि हली वेहो। मां लही पियो मींहुं तॾहिं त चवंदा अॻिते उथण जी माण्हूअ खरण जी मींहं वसण जी त ख़बर ई न पवंदी आहे। तू छो आयो है ये टोये जेड़ी जंग खणी वरी भर में तो वेई उठी ता उठा दो बड़ा सऊद मगे सिक लगी हुई तुझी तनी से आयो आया ना रानी। हाँ तो फाटे ये साल आए ना सिक छो ना लगंदई तो के सिक कहीं से को तडे मुबारक पारा लपा पे आई। तवाए तो तलवार नथी त पाण ने कुछ जी मम्मी मां पुछाई थी नक थई। हां ए दो नको तडे में आयो है ना आजा वडी जरूरत हुई तुझे अचण जी पबन ते हलंदे पगोई पगी के जाए जा मां आप बता पर रजिया भी डनु थी वठे आप जो सिर खई हाने मुझे पुठिया पे आई तू तरू जी रात आई रजिया आप दाजे गुस्से जे करे नहीं दोस आई हाने आज होती अची निकतो आई तू त न ठुकराए रजिया इस मां की है जिंदु से हां वनी मर त खत्मा दुरूद पढ़ाए आई। अल्लाह अल्लाह दिल आहे हथन में तो खरीदार के गोलिया रजिया राम कर इन बुढ़ला फकीर दे राम कर दिल खरीद कर दिस बुढ़ा इज्जत लाए कड़ी ते शक्ल गुम करे तो न त छा नक चप कटे कंदे साई चट ॾाढो सुठो रखंदो सा हिते रुगो दाल थी मिले मुंड सदके जा कुकड़ मुखोड़ थी मुछा चयो तोखे वनी थोया खेड़े आई बी जंग ए वना तो डेबू नथी डेबू बी वरी मोटी तो है बुझा वने हां हलिए ॾिनी थई मानी हाँ चाची आमना छो ॾिनी थई तोखे मानी छो न ॾिया छा न रख के मास त बि तोखे मानी ॾिनाई हाणे मानी त खसे वटते पो वणे छो थो बढ़ा तो लव खट ते छो वठी आई छो बुधी कान थी लही ते या खड़ा बंदूक हल उठ सी छा थी हल उन कुंड में वे हिट न तो लाइ गिलम तो घुराया उन गिलमन ते वेंदी है हल हेठ वे त कहीं न कोरा जमीन ते न पलंग तो आणिया तो मुमल लाए वे जमीन ते हेठ छो जमीन ते वे अम्मा तू चुप कर तू विच में न ॻाल्हाए आप बेटा घर भाती आ जमीन ते छो वे खट ते वेंदी
अम्मा नहीं माण्हू न घर भाती आ तो बाकी जानवर आ जानवर भी ना है अम्मा अजायो अची छितो थियो वई पुट अब्दा वे खटते वे बाबा मां चवाई तो वे जमीन ते वेहती या खणी जा बंदूक मुबारक मुबारक क्या सुधार हिन ते कहर छो थो केराई अम्मा मां हिन के रत वारी रत ये सुमंदी भी ने कुंड में जमीन ते बिना रिलीए जे बिना विहाणे जे अरे दिमाग फिरो थई छा हाँ हाँ मां मुझे दिमाग फिरल आ घणो घणो कंदी न त कारतूस जा सब छुरा इन जी छाती में लाए वही अली रजा के दी पास राटिन वाली बंदूक मुबारक तो जड़ो औलाद त कुत्ते जे पेट मां बिशल न जमी लॻाए मारियो थई बस खट ते वे खट मथे कर बस कर चुप कर बच्चा सूबेदार साहब ॻाल्हि ॿुध मां को मामूली माण्हू कोन आहियां मां हिन ॻोठ जो छाबर सॼे तरह जो भोपो आहियां मशहूरु भोपो सम्झींदो न तूं त हिकिड़ो तावीज़ महिमान अड़े त पोइ छा थी पियो मां चवां थो त मूं वटि कारो इल्मु अथव मूंसां गॾु जिन भूत सभु अथव हथ न लाइ मां साड़े छॾींदोमांसि अड़े मूंसां गॾु कानून ही अहलकार सचपुतरा उर्फ सचू साड़ा ओॾे छॾ सूबेदार छड़ी खाक थी वञे मां ॿुधाए थो छॾियां मां वज़ीफ़ो पढ़णु शुरू थो कयां अखु अलाहू अखु अलाहू अखु अलाहू अखु अलाहू बुढल फ़कीर इहो गहो छॾ इंस्पेक्टर साहब जीअं चवई थो सिधो थी हल अरे तव्हां वटि वारंट आहे अरे वारंट छाजो इश्तिहारी या फरार मुल्ज़िम आहीं छा अरे फरियाद थियो आहे तो ते अहलकार मोकिले बि तोखे घुराए पियो सघां पर मां सोचियो पाण ई हली तोखे वठी हलां वरी पाण ई सोच चवां थो मोटी हली वञो अरे मां चवां थो बुढल वक़्तु ज़ाया न कर इज़त सां हल मूंसां गॾु साईं मूंखे छॾियो त वठी विझांसि लाकब में तूं बि चवां थो इज़त सां हले वञे बुफे जहिड़ी हस्तीअ जी इज़त नीलाम न कर हल वठी हले विझो साली मूं पाए साईं ॾिसो कीअं नथो हले मां पाण कर साला कीअं वझो हली विझो साला साईं ॾिसो कीअं नथो हले मां पाण कर साला कीअं वझो हली विझो साला अॻे त यादि न हुआसीं ॻोठ खे हाणे अची मतलब जी महल यादि पिया आहियूं असांजे मथां पहाड़ टुटो कंहिं बि न ॾिठो जान जिगर तां घाणो घुमी वियो कंहिं न संभालियो हाणे अची संभालण लॻायो भेण हाजरा ज़ोर जी मेहंदी नाहे लॻंदी पर जे राज़ ख़ुशीअ सां संग ॾींदीअ त हामिद बचिड़े खे परणाईंदसि न त पोइ जेका तुंहिंजी मंशा मूंखे ख़बर नाहे छा त हामिद जी अॻ में शादी थियल आहे बराबर शादी थियल अथसि भेण भला ॿी शादीअ में कहिड़ो आहे मर्द त ॿ शादियूं बि कंदा आहिनि पर ज़रूरत बि कहिड़ी आहे ज़रूरत खां सवाइ भला तुंहिंजे दर ॾिड़ी अचां हा 3 साल आहे उनखे महरूअ खे अमा ॿार कोन थो थिएसि पियो इहा महरू चंडी आहे फंडी न फर न फांड अदी खतीजा मूंखे इहो रिश्तो क़बूल नाहे ऐं सुखियो रखंदसि तुंहिंजी धीअ खे हाजरा वाह जो सुखियो रखंदीअसि पहाज करे घर थी वठी वञीसि सा उते वञी रहंदी सुखी इहो मुंहिंजो ज़िम्मो आहे हाजरा भेण जेको कख बि किरियुसि ईज़ा आयसि ज़रे जो बि त मां ॾोही ना दी हिकिड़ी खे रिण में रोलियो अथमि साई पिट पे पाणू पटी हाणे ॿी खे आली काठी वांगुरु कोन ॿारींदुसि हा एवज़ो कोन्हे शायदि तॾहिं थी ना कर करी न न एवज़े जी ॻाल्हि नाहे हिन जो लिखियो शायदि अञा ॿिए हंधि आहे किथे अथसि लिखियो हींअर कोन ॿुधाईंदी सही कहिड़ी ख़बर छा लिखियल अथसि नसीबनि में तेतड़ वेठी हूंदी जवान जवान धीअ घर में वेठी हूंदी त ॻोठ वारनि ते वरी कहिड़ो ॿार आहे मुंहिंजी धीअ मुंहिंजे घर में वेठी आहे धी ॿार त नाहे पर पकल ॿेर घर में हूंदी
हर को अची भितर हणंदो मां न त वरी ॿियो को ईंदो जेको ईंदो सो खाली वेंदो हाणे तूं बि छॾ पचर उथी वञ हाणे ऐं वञा थी अधी हाजरा वञा थी तूं सांढे खटाण ठाहे पई खाए जाए बस सॼे ॻोठ ते असीं त ॿार थी पिया आहियूं खटाण ठाहे खाए जाए पर आहियां रहमत मां खे चवां घर में को शायद आहे ई कोन मायरा मत छो अथा ते नजर ही कान थी पवे छा अजवान नहीं लगी पई आई जल्दी चवे त हां मुर्सालो के थियो छा है ऐ चवे छा थो रहमत गलत कोन तो चवा नूर जो कसमात गुलाब जे गुल खे शह पई दी असुल मोती जे मुख वांगुर महकी पई महकी हां इब्राहिम बिगुल त न फिरियो थई छो छामी बिगुल फिरियो तो दंद खाई चपन के लगी आया तू थो चाहे पियो गुलाब ऐं मोतियो मुझे न सालन जे सिकाल दिल का पुछ तो सही मुला जन का पे सोचियो छा थे सोची त को ठीहड़ो ठाया ठीहड़ो माना घर अरे अल्लाह जो दिनो इब्राहिम कंज थई हे बंगलो घट आ छा जो वरी बियो घर ठाहींदे खाली यार सॼो घर संसान पियो आ छो धीअ छुमाला ये नौकर चाकर बियो छा खपई रहमत तू थी खपी न मां आहा तू थी खपी मन में रोशनी अची वेंदी रहमत वसण शुरू थी वेंदी मथा मां के तू 15 में त कोन पाती आहियां चढ़िया चढ़िया है ने मुंह ते चल का मानी नसीब थे माई रहमत न आऊं चरियो या न मुझे घर गिदू बंदरा सोदो आरदा जो ये राजी थी पई त हणू भेड़ ते डोंको माई हे त ॾिसो आयस सिंगन लाए राधो कन था कपजन में मानू तो के अजायो दा जहमत समझन पर अही रहमत रब तो जाने तो हां मुरसालुआ मुसीबत असली ये चोटी वियो आ माई रहमत अचल सबब त बुधाईंदी वञ कहिड़ो सबब बुधाया है ॻाल्हि मागे गिचीअ में पइजी वई आ यो कीअं आयस पुट बुढण जे लाइ छुमाला जो संग घुरण ऐं तूं आ जो वरी तुंहिंजो मतिलब आहे त शुमाला जो संग हा ओ पर वेतर तूं विपलण लॻो आ माई रहमत भोग पे कम इहो रिश्तो मूंखे क़बूल आ पर सोदो कबो सरो बदर उत्तर न ॾींदो माए मूं सम्झो कोन कुबरा जे वज़ शुमाला उत्तर बि घुरियो हुई छा बुढण उत्तर आऊं शुमाला जी पघार तो समझा उहा मुंहिंजी रहंदी जे राज़ी थियो त पहिरीं निकाह मुंहिंजो थींदो पोइ बुढल जो समझी माई रहमत कुबरा जे संग जो आसरो न कर हा पढ़ाई अमानत आ हुआ बाक़ी जे न सांग करे त पोइ बुढण खे अची परणाए वञा हल हल तिकी थी सांग करे संग ॾियां इन पबे मंडे खे छा मुंहिंजी फिटी आ तुंहिंजी मर्ज़ी माण्हू चवनि ज़हमत पर आहियां रहमत इब्राहिम खे चवां हल हल इब्राहिम खे चवां हल पघार जे करे तो छोकिरीअ जी ज़िंदगी बर्बाद करे ऐं मुंहिंजे बुढण जहिड़ो को ॿियो संग मिलंदी छा माण्हू भली चवनि ज़हमत पर आहियां रहमत इब्राहिम खे चवां अरे हल सुञाणा तो तुंहिंजे पबे बुढण खे बि तोखे बि अॼु थाणू मूंखां दवा हलेव बि कोन थो कराइण ॿिन्ही खे हिते लाकब में बंदि लभे लूण का न थध वाली मली न रहती अबू धन धोर ने बकरी निढिन जो वापार शुरू कियो अथव छा तोखे कंहिं ॿुधायो आहे मूं पाण ॿुधियो पे सरो बदर सौदो या उत्तर वग़ैरह ढोर ढगे या रिढ बकरी जे वापार में थींदो आहे तंज़ थी करी हा हल हल पंहिंजे कमरे में हल हलां थी ये सुठो न कयो अथई आमिद सट अची वई असांखे गलत न समझ गलत न समझा जेका शरीफा सां कार कई अथऊं उहा सही आहे
मो किथे चयो त सही आ तो पोइ छा थी चवण चाही पर मामलो त वधी वियो न हाणे वधण ॾींहुं से सज़ा ॾियारे साहु खणंदुसि खून त कोन कयो अथसि न जो सज़ा ईंदसि खून करे सां त बि अरमान न थिए हां ज़िलत खां त मौत भलो हो शरीफ़ां लाइ मयार न ॾियां सां अबा वरी कंहिंखे लो मयारियूं ॾे अमां कंहिंखे न तूं काॾे वई हुई अब मां वयसि हो न हाजिरा जे घर अमां न अचणी न वञणी ख़ैर त हो न अबा हूअ इहो छा अथसि नालो संदसि धीउ आहे न रज़िया हा हा उनजी बांह लाइ वई रज़िया जी बांह लाइ हा कंहिंजे लाइ तूं लाइ ॿियो कंहिं लाइ मूं लाइ पर मां मुंहिंजी त शादी थियल आहे अबा हाणे इहा बि का शादी आहे फंडी फंडर अची घर विहारी अथसि न फुटी न फाटी अमां तूं मूंखां पुछो अब तोखां छो पुछां अमां मां बि शादी जे ख़िलाफ़ आहियां तूं भली हुज मां त न आहियां किथां बि मूंखे बांह मिली त निकाह विझंदे देरि न कंदी साईं इनकार कंदे त हिन घर में न रहंदसि मां असुल न कंदसि हा मारोटे अलादत फकीर जे मेले ते वियो है न हाँ मुझे लाइ सुखड़ी आंदी थी हाँ ना सगियूं ॾिसी त पई सगियूं ई आहिनि ॾाढियूं भलियूं आहिनि ऐं जंहिं लाइ आंदियूं उहा छा घटि भली आहे ऐं जंहिं आंदियूं आहिनि सो छा ॼाणे वीचारो सो आहे न सो छा सो जंहिं लाइ त पुछियो हाणे छॾ इहो ॿुधाए त रज़िया लाइ छा आंदो अथई रज़िया लाइ चूड़ियूं आहिनि ॾिस हा ॾिसां केॾियूं भलियूं चूड़ियूं आहिनि अम्मा लाइ त पोइ मेले जी मिठाई आहे छोकी उहो त मिठी आहे न उन लाइ मिठाण सुठी आहे छो मां मिठी न आहियां तूं त माखी मिस्री खां बि वधीक आहीं तो सोचणो ई मुंहिंजी अखियुनि जो तुंहिंजियूं जायूं त मुंहिंजे जीअ में आहिनि आबदा मुंहिंजी बि त दिलि चाहींदी आहे त तोखे अखियुनि में विहारे छॾियां सॼी उमिरि अखियुनि में आराम करी हू शाह साहब जो बेत कोन्हे कहिड़ो अखियुनि में थी वे त वारे छपर ढकियां तोखे न ॾिसे ॾे आऊं न पसां की वियो इहो त मूंखे चवणु घुरिजे तो रिलीज हो जाइया हां ये बिहानो के दिनो तोखे हो के दिनो तोखे बिहानो मु तोखे चयो हो न तो तू जो हम तो ये जमीन हूंदी हां तो पुछो चाहिए तो रिलीज हो चाहिए हो ए बिहानो भी के तो के दिनो रिलीज आई बिहानो उठ ले चल रहा मां मुबारक तो पायो है तो पुतो अच्छी ना आना हां न वठा तो ये पलाद किए कया हां पलाद चुप डूल न कट डूल तो ये कद में मुक्का ना रहा डूल थी कढे जुल्म जी बात थींदी आ दाहोती मुबारक दाहोती नहीं पाछ वठी से था दो ना तो मुझे रक्त टाकण लगे तो टाकण लगे खुदा के कहर खाने के मजलूम आबदा अरे मां गाल बुत मानी बिन के को वेलो मिले साबी मन छजो न त जो बोटियूं करे सिरन के ले चली दो बात समझी छाती पड़ा के मुझ तो तो भली छया बात दी करे सब्र कर आस्ते दादी सब कुछ ठीक करे वठदस घोड़ा होगा दिन शाबाश
बिस्मिल्लाह पुत्र तो खुश था ही? हाँ माँ ठीक है। अब तो ही तुझे अखियों आलियो सुजल पे लगन सदको थे रुनी आई छा? न माँ मथे में सूर होयो न सूर सबब रहण अची वियो। सदको वञे टिकी आणे नी पुट। छो तू छो टिकी वाणी दी दिए तो ते बार के रखे वा टिकन जो हां मां मरी वियो हा पुट मु तो ये पूछो मुबारक पुट। हां तो ये ही पूछो तो के हक दिनो पूछण जो मां वयास थिया मुजी छा मुझे इतरो भक कोने ना ना है तुझो हक पूछण जो उठ निकुरता अम्मा तू वञ मां दिसी जाती मुक्काने ॾाढो न कढी छॾिया है दिसे थी मूंखे कावड़ मां पाणी मां न निकर पुटे पाणी मां न निकर निकरण दे अम्मा न त ही जट गिची में पइजी वेंदा ॾोड़े मारींदा असांखे। अम्मा तू वञ बकरी कपाए बि आहे या बाइठी ॾिबी आहे या डंड में ॾिबो आहे त हुनखे विसारे छॾिबो आहे यादि नाहे कबो अम्मा तू वञ अम्मा। तो सोचो जावेद छा मैडम वरी भी अञाण न समझी सघण अयाण पई सघंदी न मैडम। मूं घर जो चयो हो न तोखे। ओहो आटे ता लहो मैडम। आटो नाहे घुर जा मुजी तो जेको खदशो ज़ाहिर कियो सो सच साबित थियण लॻो आहे। खदशो कहिड़ो खदशो? असीं गॾु घुमूं था त माण्हुनि जी नज़रुनि बघेड़ वण जे पीछो करण शुरू कयो आहे। शकी निगाहूं बर्शी जीअं निशानो वठण लॻियूं आहिनि। तॾहिं त चयो मैडम मूंसां न मिलो। तोसां मिलण मुंहिंजी मजबूरी आहे जावेद। प्यास माण्हू पाणी न ढोड़ंदो आहे न। दुनिया में खोड़ दरिया को हिकु अधु सब दरिया सिंधुअ जहिड़ा त नाहिनि। हाँ पर ठोठ सुकल सिंधुअ जे तांगड़ में त अजायो आहे न मैडम। न चरिया सिंधु ठोठ थियणो न खुशफहमीअ जो को इलाज ही ना है मैडम। आहे बस तू घर तलाश कर। मां अॼु बैंक मैनेजर सां ॻाल्हाए 10 एडवांस सैलरीज बाबति फार्म थी जमा करायां। ठीक है मैडम तव्हां पैसा हथ कयो पोइ घर तलाश थी वेंदो। इहा थी न ॻाल्हि। हाणे मां हलां थो मैडम ॿाहिरि को मरीज़ न आयो हुजे। नज़ीर पुत्र टपाली ही तुझे लाइ लिफ़ाफ़ो ॾेई वियो आहे। कॾहिं बाबा? अलाए पोइ में वियुसि त रसूले मूंखे ॾिनो। हिकिड़ो मिंट बाबा। छा जो आहे पुट? बाबा कराची जे नौकरी लाइ इंटरव्यू ॾेई आयोसि उन्हनि मोकिलियो आहे। छा लिखियो अथनि? बाबा नौकरी जो ऑर्डर मोकिलियो अथनि। आया थो त तोखे नौकरी मिलण जी ख़ुशी कान थी आहे। बाबा साईं मां सोचां थो त हिन नौकरीअ खे छॾे ॾियां। छा मतिलब? माण्हू आहिनि जो बाबा सुठे रोज़गार सिकनि तोखे नौकरी मिली आहे त तूं तो चई त मां न कयां। बाबा साईं अव्हां बि त अकेला थी पवंदो न मुंहिंजे वञण खां पोइ ऐं अम्मा बि बीमार थी रहे। मुंहिंजो हिते रहणु ज़रूरी आहे। बाबा चढ़ियो आहीं छा? सॼी उमिरि असां सां गुज़ारींदे छा? बाबा वञी चढ़ नौकरी ते। बाबा साईं मां त सोचां थो त हिते रही CSS जी तयारी कयां ऐं कंहिं चङे उहिदे सां लॻां। अरे बाबा उहा तयारी भी कराची में करे सघंदे न। किताब कड़ा उते आहिनि हिते छा आहे? भला बाबा साईं तव्हां मूंखे था कढण था चाहियो छा? अरे बाबा मां तोखे कढां कोन थो। मां सभु सम्झां थो। तूं डॉक्टराणी सां शादी करण जे चक्कर में नथो वञी। कराची में नौकरी कंदे त इहो लालची इब्राहिम तोखे पाणे सॾे पंहिंजी धीउ जो संग ॾींदो। तूं पंहिंजी तयारी कर। शाबाश पुट।
खुश थी हाणे खुश थियो या ते छडो पियो हूंदी न मुंहिंजो मुठणो पियो आहे थारे में तूं हाणे वेही लाॾा गाए पर छुरफा यादि रखजाए तूं भी जे अखियूं न सुकायूं त मुंहिंजो नालो बि रहमत न आहे चाची मूं त थाणे ते कोन मोकिलियो थमास न न न सरकार मेहमानी झली त खुश खुश थी उते मेहमानी खाइण वियो आहे हो तुंहिंजे करे ई त कंधार वञी केस कया आहिनि न केस केते केस थियो आहे अधे बुढण ते न त ॿियो वरी कहते नेठिया तो हामिद न मुड़ियो अदो दिसेसे कंहिंखे थी अदो चई पई मां न छॾियांसि माण्हू भली चवनि सहमत पर आहियां रहमत मड़ के चवां अञा हिकिड़ी आहीं चाची ॻोठ में रहमत हा हा ॻाल्हाई छा थी पई ट्रिफड़ी त पाए रखाई थी तरन ते ॿिडोकड़ी कंहिं जाइ जी अम्मा करे अदो हामिद ऐं लोड़े वरी भाॼाई सो भी हिन जे करे न आंड्रन में हथ विधा थई मां भी रहमत आहियां रहमत न छॾींदीसांस चिकर जे रन में जंबू सांस खुश थी न रहे यारी ॾिसो हुन जो पासो थी खणे हा विछू तूं छो आयो आहे ॾंग हाणे ॾुख ॾिसण आयो आहे अड़े मास्तर मां चवां थी जंहिं पेरनि ते आयो आहे उन्हनि पेरनि ते मोटी वञ ॾेखारिया आहिनि ॾींहं जा तारा मासी रहमत मां पंहिंजी भेण ॾे आयो आहियां शरीफ़ा ॾे अरे हल हे घर मुंहिंजो आहे भेणे चुरफा जो न आहे घर कंहिंजो आहे कंहिंजो न आहे इन सां मुंहिंजो छा मां पंहिंजी भेण ॾे आयो आहियां भेण खे वठण आयो आहियां भेण तुंहिंजी हुई हाणे मुंहिंजे ॿुढण जी ज़ाल दर खां ॿाहिरि पेर त कढी ॾिसे ॾेखारियई ॾींहं जा तारा माण्हू सच था चवनि त ज़हमत आहीं पूरे ज़माने लाइ अच शर्फा मता मता हिकिड़ी विख बि खई अथई छोरी अरे मास्तरड़ा कंदी सां अगवा जो केस करायां न अंदर माण्हू भली चवनि ज़हमत पर आहियां रहमत कोन छॾींदी सां भाॼी अधु हामिद खे चवींसि त वञे अदा तूं वञ मुंहिंजी किस्मत मूंसां आहे न न गॾु वञेसि पोइ ख़बरूं पवंदियूं खोड़नि ते भली 100 में 5 वीहां हुजनि पर मां 7 वीहां करे ॾेखारींदीसां अरे जाथे न तो पाणी पीतो आहे उते मां हथ धोता आहिनि मास्तर भाॼी अच त पाण हलूं छॾेसि अकेली वेही भितियुनि सां ॻाल्हाए हीअ वरी ॾिस भितियुनि सां वेही ॻाल्हाए तुंहिंजो त बिलो कयां थी पई रुॻो ॿुढण पुट खे अचण ॾे तुंहिंजा पेर खुद ॾिठी मां त पायां हा को वधीक भाॼाईअ खे पासो ॾेई वेठी आहे उनजी तरफ़दारी थी करे अड़े असां सां हेॾी थी आहे बाक़ी पेट ॼणी थी पंहिंजे भाउ जो पासो आहे कुझु हिन छोरीअ कुकड़ीअ खे सम्झाए मथे ते हुई त कंहिं आथत बि न ॾिनी हाणे सभिनि जा ॻिझनि वारा लामारा आहिनि जिथे ढूंढ हूंदो आहे न उते ॻिझूं त लामारा ॾींदियूं न असीं ढूंढ आहियूं अम्मा हा छो अम्मा मां ई सम्झां थी जंहिंजो धणी साईं न हूंदो आहे न उहे ढूंढ खां बि वधीक बदबूदार हूंदा आहिनि पुट निंधण कयूं आहियूं न तॾहिं ईअं आहे धणी हो त धिकारे छॾियो ई अम्मा वञी वसाए काके जा वण पुट मूंखे कहिड़ी ख़बर त हू नंढड़ी ॻाल्हि तां रुसी वेंदो थोरी ॻाल्हि ते मोह पटे वरितुसि तो वरी ॾोह अली रज़ा जो मुंहिंजो पंहिंजो हो तंहिंजे करे चयोमांसि थी हूअं बि असां ईअं ई कंदा आहियूं अम्मा पंहिंजनि खे पाण बेइज़तो करे परावनि खे प्यार ॾींदा आहियूं अली रज़ा जी हयाती बचाइण लाइ थी ईअं कयूं अम्मा हू ॼाणे पियो मुबारक वारा जानवरनि वारो सलूक कंदा आबदा सां चरियो न हो सो त अखियुनि सां ॾिसी आयसि मां पंहिंजी आबदा जो हाल हाणे अलाए ईंदो अलाए न चङो हाणे तूं वञी कमकार जी कर असांजा हाणे खटनि भाग आयो त संदसि जायूं असांजी अखियुनि में न आयो त दुआ अथसि जिथे बि हुजे ख़ुशि हुजे
आबाद हुजे। तू थी सांजुण जी करू थी। जी अम्मा। यार इब्राहिम ॾिसी त पंहिंजे मास्टर जा कम यार घर जी ॻाल्हियुनि ते मुड़ुस खणी फरियाद दाख़िल कई आहे। मूंखे खणी बदिराए अंदर करायो अथई। तूं छा सम्झी त मुंहिंजी का घटि बेइज़ती थी हूंदी? बुढाड़ा फ़क़ीर हिन ॻोठ में ॿुधुमि त बुढाड़ा फ़क़ीर थाणे में बंदि पियो आहे। वठी भॻो आहियां यार तुंहिंजी ॾिसां सही यार असां में नाच थियो चाहे। यार तूं ॾाढो चङो कमु कयो। बाक़ी तो वारनि यारनि त घटि कोन कई थी। हे ॾिसी त मुंहिंजा कंठा वंठा तस्बीह मस्बीह कोलाबा सभु लाहे वरिता त मूंखां चवनि पिया तूं चिलो पचाईंदे कंदे थाणो तुप मूंखां ॾिजनि ई नथा। हा हा ॿियो त अञा औरत खे खंघे केर बि कोन यार। हर रूबरू खणी ने हाम में त पास कई अथसि। ऐं ॿुध सही हाणे इहा माई शरीफ़ा पंहिंजो घर बि कान कंदी आई। मूंखे निकिरणो ॾे इब्राहिम हितां। बाक़ी जे नक में नाटकेली विझने शरीफ़ा खे नचा मिलो त मूंखे बि हैब आहे। बुढाड़ा फ़क़ीर इहा लख ई ॻाल्हि कई अथई। औरत ज़ात जो कमु आहे कुट को। हाम त ॿ करे छा पढ़ी पियो आहे बसि खणी हुन पासदारी कई अथसि ऐं ॿेकण शुरू कयो अथसि। थी वेंदुसि ॿेकड़ो बंद इब्राहिम। मूंखे रुॻो त निकिरणो करे ऐं मुंहिंजे निकिरण में मुंहिंजी मदद करे यार। बुढाड़ा फ़क़ीर यार तई आयो पाण में आऊं विच में कीअं पवां? सुभाणे जे हम ते ॾोरा पोइ ॾेई विझे त पोइ। अरे यार आगे पीछो करण वारो कोई कोन्हे को। तूं अंदरूनी कमु ठाहे बाक़ी हम जॻह ढप ई न पवंदी न। बुढाड़ा फ़क़ीर इहा बि लख ई ॻाल्हि कई अथई। पर ॿुध इहो पैसा ख़र्च केरु कंदो? इब्राहिम मां कंदुसि ॿियो वरी केरु कंदो? इहा बि लख ई ॻाल्हि आहे। पोइ कढ पैसा ॾे मूंखे। हिते लाख में यार ॿाहिरि निकिरी ॾींदुमि ॿियो वरी छा? बुढाड़ा फ़क़ीर इहा कई न कख जी ॻाल्हि। कीअं माना हे कर त आउं पंहिंजे खीसे मां ख़र्च कयां न। हा त पोइ थी न कख जी ॻाल्हि। यार इब्राहिम वारो ॿाहिरि निकिरा पोइ जीअं चवंदे तीअं मां कंदुसि। हिते यार सिर थो वञे मुंहिंजो न। ॿाहिरि निकिरी न तूं फिरी वञी त पोइ ख़र्च सॼो मुंहिंजो लुड़ी वेंदो। पोइ केरु भरींदो? न न यकीन कर यार बसि हितां तक मूंखे आज़ादु कराए। इब्राहिम यार हिते मुंहिंजो साह थो मूंसां ॾिजे। मां यार जेल जो ॾाढो भाड़ियो आहियां। ऐं ॿियो त सूबेदार बि ततल आहे। असुल ईअं सेक ॾेई सिका टे न छॾे मूंखे। आहे त सूबेदार हिकु तावीज़ महिमान पर छा कयां तस्वीर बस्वीर सभु लाराए वरितीसीं। मां छा कयां? इहा बि लख ई ॻाल्हि कई अथई। छो त लाकब जा जेल में त जवान बि झुकी पवंदा आहिनि। तूं त हिकिड़ो नंढड़ो भोपड़ो आहीं। तूं किथां दवा झले सघंदे? पोइ भला कंदे न मदद मरी वेंदुसि मां मिसकिन यार। ख़ुदा जे वास्ते जल्दी कर का मदद कर मुंहिंजी। बसि यार बुढाड़ा फ़क़ीर सोचियो न ॾे मूंखे। हा यार तूं जल्दी सोच इब्राहिम न त मां कयां थो पंहिंजो कारो इल्मु हिते शुरू बग़ैर तस्बीर जे ईअं ई मां शुरू करे ॾींदुसि। तॾहिं बि मुंहिंजो जेको आहे चिलो विलो जेको आहे सभु सही थी वेंदो। हक़ु वारा हक़ु वारा हक़ु वारा ॿुध न कर वरी सटे बि झंडा ई हणी हक़ु वारा बसि करे वेठो। बसि करे बीठो हुजे। मुंहिंजो बि कारो इल्मु आहे हिन तूं ॾिसजांइ साईं। तूं हाणे भली हल मां हितां ई शुरू कयां थोरा सूबेदार खे। ॻाल्हायां थो न पोइ सूबेदार साहिब सां वञी मत करे वे वञी। चङो ठीकु आहे तूं वञ वञ तमाशो। हक़ु वारा हक़ु वारा हक़ु वारा जल्द जबार तू आई वाला के टार तू जल्द जबार तू आई वाला के टार तू जल्द जबार तू सूबेदार के ठार तू जल्द जबार तू। जन्म जन्म का जन्म कहानी चली दुनिया तेरी पुरानी एहसास से धुआजे जरते किरणा सूह समुद्र जज्बा झरना सपनन जागर नीणन माणा मन मंदिर जाओ जरा गुर जीवन घाणा। हाँ मारो नाब्दा हे छा नलके में मिस्री मिलेला छा? नलके में मिस्री? नलके में मिस्री केरु विझंदो भला? त पोइ
मट में छा के खंड रही मिठाई मिलाई है? न न एतरी खंड जी मिठाई किथां आई जो मट में मिलाए जे? तो पो पक सा तो ग्लास में माखी विझी मुखे मिलाई ॾिनी आहे ये न? न न माखी कें ॾिनी? तखणो पानी खणी आई आहियां। समझम जिन हथन सा ग्लास में पानी ओतियो वियो आहे उन्हनि हथनि जो मिठाण पानी में मिली वियो आहे तंहिं करे पानी में मिठो थो लॻे ये न? न मारोट तोखे घणी उञ लगी आहे न इन लाइ तोखे पानी मिठो थो लगे ऐं उञ में पानी मिठो लगंदो आहे। ठीक आहे चवींदी त मञा थो पर आहे तुंहिंजे हथ जो मिठाण। असांजे पुट में पानी थी पिए हा? मुबारक 100 भेरा झलियो थमी तो ओड़े पाड़े जो लिहाज कंदो कर। मुंह तुंहिंजी दाह कमरे में ॿुधी आहे ओड़ो पाड़ो न ॿुधंदो हूंदो। अम्मा अम्मा झलियो त मां पंहिंजी अलॻि मट में पानी रखे ॿुधे ई कान थी। सब वठी ॾिन चाची। बस बात थी वञे वक़्त कड़ी बात न गोतो करे छॾे। चाची बस वे बच्चा बस 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 ढाई मिनट। अली रजा तू अची वए? हाँ न बोले मोटी आयो हां। ये न चो अली रजा यो आपदा कोने छा? आपदा परण जी वई छा छा थी चई? हैरान छो तो थी अली इहो तो जरूर थियणो हो तोखे त सुध हुई मुंहिंजी गैर मौजूदगी में ये थी वेंदो यो तो मूं सोचियो बि कोन हो। मुंहिंजे लेखे तुंहिंजे लेखे छा? मूं समझो त मां न हूंदसि त पुफी संग न ॾींदी। तुंहिंजे हूंदे ई ॾेई सघे पई त न हुअण जी सूरत में कीअं न ॾे हा? ठीक आहे ॾिसी रहंदुसि मुबारक खे। अली ॾुधो खीर थाणे पवंदो आहे छा? न पर वरी छा हारियल खीर ते अफ़सोस न कबो आहे अली रज़ा। हाणे छा थींदो आपदा त झंड जे पुणनि में अची वई न निकिरी सघे थी रज़िया। धरती उथले त ॿी ॻाल्हि आहे बाक़ी कॾहिं सिज ऐं चंड खे उथलंदे ॿुधो अथई अली रज़ा? अंदर न साड़ मुंहिंजो रज़िया मां कुछ भी करे सघां थो। छा कंदे? मुबारक जी मौत सां मुलाकात कराए सघां थो। वरी भी नांगन के नेरन खाराइण जो तो सोची? मूंखे सजी उम्र आराम न ईंदो मां इने बाहि में पियो सड़ंदुसि मुंहिंजे करे आपदा असियत जे घाट चढ़ी आहे रज़िया। हथ मलण सां कुछ मिलिया तो सबको लहे आली। घट में घट आपदा त अची थी वेंदी। सदको थिया मुंहिंजो अली आयो आहे छा? कीअं पुट अली मां तोसां आयल काॾे? कफ़ारो अदा कर। कफ़ारो? ही चई छा पियो? कंहिं महिल आयो? थोड़ी देर अॻी आयो आहे। अमा चवे तो मुबारक की कत्ल करे आपदा के आजो कंदुस। ना ना ए मुंहिंजा रब तू समक ॾिजाइसि। अल्लाह साईं तू मुंहिंजे अली खे पंहिंजी पनाह में रखजाइसि। तू ही निगहबान आईसि मुंहिंजा रब। अमा मसलो कीअं न आहे शरीफा जो बयान ॾियारणु ज़रूरी आहे। बयान न ॾिना आहे त केस कमज़ोर थी वेंदो FIR दाख़िल न थींदी। अबा वो मंडो त अॻे हिक जॻह ते आहे विथ तपी वेंदो। अमा मचण ॾींहुं शरीफा जो बयान ॾियारणु ज़रूरी आहे। अबा शरीफा खे छॾीनि कोन था त बयान कीअं ॾियारींदे? हा बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे। मां कहिड़ी? हिन महरूअ खे घरां कढ। महरूअ खे घरां कढां त? अबासी महरूअ खे घरां कढंदासीं न त शरीफा खे बि हू पाण ई घरां कढंदा। अमा महरूअ जो ॾोह कहिड़ो आहे? अब शरीफा भला हुन मोए मंडे बुढ़े जो कत्ल कयो आ या हुन ज़हमत माईअ जो गाटो भगो थई? पर अम्मा उन्हनि जी ज़्यादती जी सज़ा महरूअ खे छो अचे? अबा अखियूं तॾहिं खुलंदन जहिड़ो लॻे ओड़ो वहाए कढिजे। अॼुकल्ह दौर ई अहिड़ो आहे।
पर मां मेरो के मां पंहिंजो घर हूंदो क्या ॿुधाए। अरे अब्बा कोन थींदो तुंहिंजो घर हूंदो। जॾहिं तुंहिंजे घर जूं थूड़ियूं थंभ किरी पिया त मां खणाए ॾींदीसांइ। नई कुंवार हाणे तुंहिंजो घर वरी सिधो करे ॾींदसि। अम्मा कंडो लगे पेर में खोट जे गोडो ज्यादती करे बुढ़ो शरीफा सां ऐं नज़लो करे महरो ते। बाक़ी हुआ कीअं कंडो लॻंदो बुढ़े खे ॿुधाए। बस मां शरीफा का बयान ॾियारे अचबो। अब्बा जी शरीफा बयान ॾेई ईंदी त छा हुनखे जी कंदा। असां घरां कढी छॾींदासीं ॾिसजांइ। ए मां ये शरीफा के घरां कढियाऊं त हिन घर में जाइ अथसि कंहिं खाराइण लाइ खुटंदुसि कोन। रे भाई ईअं छो नथो चई त घर वारी गुजी आहे ऐं गुजीअ जी गंढी सही नथो सघी। हाणे तोखे माउ भेण खां वधीक घर वारी प्यारी आहे ईअं चओ न। अम्मा त ॻाल्हि सम्झी कान थी। समझी नथी बस ही समझदार जी है। रखो लाहते इहो अलाह त तोखे घर मां कढी ॾेखारींदीसांइ। चाची रहमत एतिरी बार जो सुभाणे ठारे सघी। अचण गीली नथी नथी अचण गीली। माण्हू भली चवनि रहमत पर आहियां रहमत अमड़ खे चव जेका तो दड़ी बारी आ सा ठहंदी त कान पई पजरंदी। ये तो छा इहा तादी न थे हा न त तूं वणो घोड़ो न ॿधे हा। हा मुंहिंजी दाह अलाह खे आ। अलाह जी देग देर सां तपंदी आ ऐं जो मन तपी त कड़ी कोक थी वेंदी आहे। हाँ हाँ चवे छा थी पई ॻाल्हाए छा थी। अड़ी कार ज़ुबान थी जा छुरी अथई। अड़ी तोखे शर्म हया कोन्हे लॼ कोन थी चई त तूं कंहिंसां थी ॻाल्हाए। सस सां छा बि रहमत जहिड़ी ज़हमत रख अलाह ते तोते पहाज ज़रूर आणे। जैसी ताईं पहाज न पवंदई न तेसी ताईं तेतरीअ वारी तिर न छॾींदीअ। ॾिस जाए वेही अखियुनि सां शुरफा ॾिस जाए। भले भले बुढ़ो न थियो दो थियो पिड़ में थी परणाएसि। माण्हू सिरिया वेठा अथसि न संग ॾियण लाइ वञी त ॾिस। अड़े मुंहिंजो दोत लाइ को हिकु संग छा सव संग। माण्हू भली चवनि रहमत पर आहियां रहमत मां चवां हा। मां त चवां थी त परणाईसि त ॿ ॼणी थी कयूंसि बुझ बुझ खूंद हलंदो तो वतई न पोइ ट्राली वठी ॾिजांसि टहलण जे लाइ। हा हा कयां बुझ हेठि बुझ कर सॼो मां मरी वई आहियां। अड़े माण्हू भली चवनि रहमत पर आहियां रहमत अमड़ खे चवां हा। अमड़ खे चवां हा। निधन की शर्फात लगी वई अथव त वञी त ॾिसो ॿिए कंहिं संग जे लाइ माण्हू अखियूं कढी के न खुआदा। अड़ी हाय हाय मारी मुंहिंजे दोते जे लाइ को हिकु संग छा करे ॾेखारींदीसांइ भली सड़ पुजर किथे ओड़ी किथे तोड़ी मूंखे ॿुधण लाइ लख संग करे ॾेखारींदीसांइ ॾिसंदी अखियुनि सां। हा तो जहिड़ियूं 13 ट्रालियूं बि कंदो बि छकंदियूं बि छा। अड़ी हल माणे खां घटि आहियां 13 ताली थी कोठे पई 13 तालीअ जी धीअ। यार इब्राहिम मूंखे त यार तूं बसि ख़रीद कई लख ई ॻाल्हि आहे पर तोखे ख़रीद न कयो थो मई। न यार मां त तुंहिंजो मुरीद थी वियो आहियां। इहा बि लख ई ॻाल्हि पर मुरीद मां पार थी वियो आहे। मुर्शिद को ॿियो आहे। ॿियो वरी केरु यार ख़बर बि अथई ॿुढल ॻाल्हि वारी नखरो पियो करी। न यार न इब्राहिम चई मां कसम खणा ॿुधाए। ठीकु आहे पोइ ॿुधाईंदुसि। चङो इहो बि ठीकु आहे भले। ॿुध ॿुढल फिरी न वञजाए। मज़ाक आहे जो मां इब्राहिम तो खां फिरां सवाल ई पैदा कोन थो थिए। चङो ॿुढल फ़क़ीर हिन ॻाल्हि खे बि ॾिसंदासूं जॾहिं सुवाल पैदा थियो त इब्राहिम बि ढिंगरनि ते अटो हारणु सिखियो न आहे। चङो पोइ भला मां हलां थो। मरे जानू चढ़ी वियो मैं बज़ेरे मां पुलिस पर चढ़ी वियुसि बसि ख़ैर सूबेदार खे तावीज़ हिकिड़ो लॻंदो न उते ई दफ़ो कोन पहुतो। इब्राहिम चङो माण्हू अची थो आहे त उहो ॾिठो जवाबदार आहे पुलिस जो माण्हू आहे चङी तरह ॿुधाए कोन हे तावीज़ में मां
अहमद खान है ना हाँ जमादार खुश है ना हाँ जमादार तकड़ू तकड़ू इन पर आंगू भरिंदो तो वनी जमादार थाने ते तो वञा थाने छा नहीं कंदे बाबा बुढ़ल तो ॿाहिरि अची वियो अथई जमादार किथे तूं भुलियो न हुजे या अहमद खान पाण मिलियो पियो अचांसि तो मुड़सी कई कान्हे ओ पथड़ी पथड़ी ने कुत्तीअ मां ॿाहिरि अची वियो थी बांगो पर जमादार छुटो कीअं जे गोली छुटंदी आहे न ई छुटी वियो तो केसर पवारी कई कान्हे ऐं केसर पवारी न कबी आहे न त खून बि ई छुटी वेंदा अथई वाकई पोइवारी में गफ़लत थी आहे लख जी ॻाल्हि कई अथई अहमद खान सुते त शींहं बि सुकी मरी विया जमादार छॾींदोसांसि मां बि कोन इहा बि अहमद खान लख जी ॻाल्हि कई अथई रातियूं ईंदियूं त चंड बि भरंदा सिज बि लहंदा पर ॻाल्हि त ॿुध तई विढ़ा छा था आहियो पाण में माइट आहियो ये विड़ी विड़ी ढंगा थी पवंदो थाने जा चकर काटे काटे मरी वेंदो त छॾियो जिंद थाने जी बि ऐं वॾनि ऐं जेलनि जी बि जमादार मां बि छा कयां तूं ई खणी ॿुधाए इंसाफ़ ऐं फ़ैसिलो कर मूंॾे ॾोह निकिरे त तूं मूंखे चओ जे सम्झाइणो अथई त इन ॿुढे खे सम्झाए आउं कहिड़ो फ़ैसिलो कयां तुंहिंजो फ़ैसिलो जे कराइणो अथई न त पोइ हलो भई थाने सूबेदार साहिब ताणे फ़ैसिलो कंदो न त ॿ टे केस ॿिया बि करे छॾिजांसि पोइ वेही मज़ो ॾिस न न जमादार केस करण जो मूंखे बि शौक़ु कोन्हे पर हू सफ़ा अरकान खां निकिरी वियो आहे पर ॻाल्हि त ॿुध कयो छा अथसि जमादार कहिड़ियूं ॻाल्हियूं थो पुछी सफ़ा ज़ालिम थी पियो आहे हिक धका डिंगाए हुजे त ॿुधायां हर ॻाल्हि ॿुध तूं वापसि वञ घर आउं वञा थो थाने ते ये रिटायर थियो आहे त मिड़ई ख़ैर आहे पर थाने वारा मूंखां सवाइ कोन था हलनि वञ थो सूबेदार खां पुछां त इहो ॻाल्हि छा आहे या हिनखे छॾियो थो चयो आहे ॿुढल खे ठीकु आहे तूं वञ घर ऐं पाण खे पुछो था चङो जमादार पारत ते आबिदा होश में अचे आबिदा ओ मुंहिंजा रब हिनखे जवानी दे अम्मा इनखे खट ते छो मारियो अथई हाँ उतारिस कयास न किरचू अरे खुदा तरसी करे ये बेहोश पईया बेहोश पईया कहिड़ो खपर या लुंडीअ खां जो बेहोश थी पईया बेहोश आहे ॾिसी नथो माणपे में अच मिखुर करे हीअ माणपो मां धारिया काने बेहोश हीअ ओ मुंहिंजा रब हिन मत खसे खे साñे ॾे इंसानियत में आण मथो त ख़राब कोन थी मां न हुजी न ये 7 सुरियूं ॿुधाया या जहिड़ा न तुंहिंजा पिरकार आहिनि 100 सुरी बि ॿुधाए सघी थो अच भला उथारीस हीअ थी मरे ऐं तुंहिंजे लाइ मिखर आहे मां कान थी मरे उथारे सागी जा त फिटी थो कयास उथी मिखरे इहो छा थो करीस छा थो कयास कोणी हुई सागी जा उन कुंड में तो फिटी कयास हेठ अरे छॾ ज़ालिमन जा सरदार छॾ तूं वञी डॉक्टर खे वठी आ हाँ डॉक्टर आणिया सो पे हिन मखियल जे लाइ उको वञी मरे डॉक्टर तो आणिया हिन जे लाइ अरे मरी वेंदी त नुक़सान बि तुंहिंजो आहे ॿेड़ीअ तरिया कान मरंदी मां चवां थो कान मरंदी अरे ॾाहो थी चुड़ी चुड़ी मरी वेंदी वञ डॉक्टर खे वठी आ अम्मा भली चुड़ी मरे त ईद मल्हाया उन वठी तो डॉक्टर खे ऐं हा तू बि न वेंदी आहे डॉक्टर ॾे ॿुधी छॾी न हूअं लिहाज़ कंदो आहे न पोइ लिहाज़ बि कंदो ठाहे मुबारक शायदि मुंहिंजी थन खड़ी आहे या हिन बदनसीब जो नसीब फिटल आहे जो तो ॿिए कंहिं सॼे वर तेड़ी वई ॿियो सॼो मुंहिंजो आहे जो मूं तोखे संग जे लाइ राज़ी कयो आबिदा ओ बदनसीब आबिदा उथ न त तुंहिंजी हयाती जा दर बंदि थी वेंदा उथ आस्ते आस्ते रज़िया ॾाढो सूर आहे जी ज़ोर थी ॾी थी सूर थो थिए ज़ोरनि में त मथो थो ॾुखे आस्ते ते ज़ोर ॾियां पई अम्मा ये मां किथे अल्लाह तारो ई लाहे छॾियो अथई अञा चवी थी आस्ते थी ॾियां ॿी बि टिकी खां अम्मा हाय हाय हिकिड़ी हां ते टिक कयो बीठी आहे ॿी वरी निड़ी मां किथां लहंदी सोचण छॾी त सूर बि झको थिए ई न आई रज़िया सोचा कीअं न हाणे त वेतर खुलम भरियो चवी जाई थी अम्मा अली रज़ा जो अखियूं ख़राब हुयूं वरी ऋण न ॿारे विझे आई चरी छोकरी इन अरमान में सोचे सोचे त मथे जो सूर मची वियो आहे हाणे त लौंदड़ियूं ई फाटन पयूं
अम्मा वो गोलीस ना किथे गोलियास उभ में गोलियास अली मुझे गोलण जो आहे अम्मा हिते ही गोठ में हूंदो या गोठ जे आसपास हूंदो मर्द तो ना है ना जो कांबो बधी काहे पवास गोलण कोई भली वनी ज़्यान थे या ज़्यान करे हाय अम्मा मुझो अंदर ताबदा जी गणती अध करे छडियो आहे मथा वारी हिन मथे फेरे जी हुण तो मुखे समझ में न थो अचे त छा कया मुझी तो सलाह थे अम्मा रईस की चई गोठ छडराइस या कोई माठ कराइस शाबस थे हथ वठी बूहे में विझांस बेअकुल हुए न त हिए हाई में हिजे चगो छड जोरन के वने टिकी खणी अचे त खावा नथो जोरन सा मथे जो सूर नहीं जी अचो अचो मास्टर साहब अचो यार नज़ीर तुझी नौकरी जो ॿुधम मूंखे ॾाढी ख़ुशी थी लख लख मुबारक हुजे खैर महिरबानी मास्टर साहब चाचा अहमद बश कोन्हे जा काली ॿाहिरि वेला आहियो न न ॿाहिरि त न विया आहिनि सवेरे कुझु माण्हू आया हुआ उन्हनि जे कमकार सां निकिरी विया आहिनि पोइ भला कॾहिं रवानगी आहे कराची यार मास्टर साहब अञा त ॿुॾतर में आहियां त वञा या न वञा छो ख़ैर त आहे या ॿुॾतर छो असल में मां पाण खे ज़हनी तौर तयार कयो हो त CSS पास करण जी तयारी कयां उहा बि थी पवंदी हीअ बि का वेल नौकरी कान्हे का मूं त ॿुधो आहे त इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जी अॼुकल्ह तेज़ी सां फैलिजी रही आहे ऐं पघारूं सुठियूं थियूं मिलनि हा ईअं त आहे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी दुनिया सां गॾु एशिया में भी फैलिजी रही है पर मास्टर साहब हिकिड़ो ॿियो मसलो भी आहे कहिड़ो मसलो आहे शादी भी त करणी आहे न यार भले कर शादी छा इहो ज़रूरी आहे त शादी नौकरी खां पहिरियां कजे शादी कोई भी करे सघे थी असल में तव्हांखे त ख़बर आहे त असां जूं ॻाल्हियूं काफ़ी पहिरियों तय थियूं पर हाणे हो फ्री विया आहिनि यार तूं जमादार इब्राहिम जी ॻाल्हि थो करी न वॾो लालची माण्हू आहे तूं वञी कराची में नौकरी कर पोइ ॾिस त तोखे सॼे संग थो ॾिए न तंहिंजी माने त तव्हां बि इहा सलाह था ॾियो हा यार मुंहिंजी त इहा सलाह थी ठीक है मास्टर साहब कयां तो तैयारी अली रज़ा जेकॾहिं माण्हू गौर सां सोचे त हर शइ फना आहे अबनि दादनि खां ही ज़मीन पई आहे हिकिड़ा आया ॿिया विया ज़मीन साॻे हंधि मौजूद आहे तूं बि हलियो वेंदे ज़मीन पई हूंदी पर हिकु ॻाल्हि ग़ाइब ई पई इन ज़मीन जे करे आबिदा बेगुनाह मुबारक जे वेल में अची वई तुंहिंजे करे पाण हिकी वण जा बटार आहियूं आबदा वण जा टार पाण में गंढियल हूंदे बि हिक ॿिए खां परे हूंदा आहिनि की तरह ई सही पर हूंदा त गंढियल आहिनि न हा पर जॾहिं को ज़ोरदार तूफ़ान ईंदो आहे न त वण जा गंढियल टार बि टुटी अलॻि थी वेंदा आहिनि आबदा टुटल टार ॾस ज़रूर ॾींदो आहे त हू पंहिंजनि खां विछड़ियो आहे संदसि सुकल ॿूर में बि पंहिंजनि जी पुकार शामिल हूंदी आहे अली शुमाइला कान पहुती आ न साईं साइण त कान आई आहे छो ख़बर न आहे साईं यार ते छो न आई आ मां छा ॼाण साईं कुछ ॿुधाए कान वई आ साईं ड्यूटी ते वई आहे अस्पताल में हूंदी मरीज आया हूंदसि ठीक आ तू आराम अस्पताल जा चलास तो चाय पी तो हल हल
घर त पसंद आयो पर रकम वडी आ पगारन जी रकम घट मिलंदी पोए जी चओ ता जेका रकम वधीक थे सा किस्तू कराइस अंजे न करे त पोए त खे पोए दिसी वठबो तू मालिक मकान के चई त दिस ठीक है मैडम मां चवास हां हां चवीस न मने त जीपी फंड भी आहे उन मा एडवांस वठी वठंदस त पो मैडम मालिक मकान से ता पाण गलाए दिसो नचरिया या खबर फैलजी अबू ताई पहुंचंदी जेको मां नथी चाया बस तू गलाइस ठीक है मैडम मां राजी करने की कोशिश कयास बस देर न कर ठीक मैडम समझी शादी तू पाए पाण के तू खुश पई थे तो मां जेल में हूंदुसि तो तू गोर घुमंदी है थाने न कोट न मुझे करो बुरांदी है और डंडो का दिया डंडो समझो मां ने मथो को पास दक्यो अब हाणे साड़े हाणे मगज में डंडो मेजालो निकरे से त पचाए खावा भुंजी खावा से मानू चवन था प्या तो मानू जो मेजालो मिठो थी तो समाधि थी तो मां भी कोन खादो खावा से न जो मेजालो डण जो हड़ो हड़ो इस बुढ़ल मु कुछ न कयो है जाती मु साई मारी मुखे तो अरे बा कढेस कढेस घर मां कढेस न लोटिया पला के रोज रोज मु सा छेड़ो अब तो के निकरे मारा तो लगे न कुछ एड़ी तारीख संगे कढेस कढेस करो लाश न कढो घर मां पढ़ो कलमो मुसलमान थी न तो मुके साणो पवंदो तो चवंदो कलमो अदा अदा रसूल के मन भान आई फरेंसिक चवे तो जानो तो के बडोरो वरी भला घर में झेड़े झगड़े मार कुट खां सिवा ॿियो कुछ सुझे ही कोन थो तव्हांखे अदा थी वाली छीरी वाली ॾिस बात मूंखे मिसरी थी वहेस पई अदा अदा पाड़े वारा रोज था खिलन रोज रोज इहो झगड़ो ख़राब आहे अदा मां हिन जो कुछ न समझंदो